तेरे या पोयो बुड़ कंदो तो वही हो जो दिल में अथई न सामू चई दे बाकी कायरन जी पोयो गिलाव न कंदो कर। अरे बुड़ मां कौन तो गया गई बंदे दावो करे लिखो दई न जो कहे मर्द में हथ तो तुझे वजन की खबर पे चार वजन जी खबर पौंदी जेकर तुझी नजर में आए न को जवान लाही समेतान ते देखाया नहीं जा तारा मेरी था ना तुझे पाने के मुर्थ मानू न समझो अन्या मुल्क में मर्द पिया ने चाची नानी के जवाब में बस बस घणो गलाए वियो जायो मुखे चू चोड़ियूं न दे ती मुंडे न मोड़े छड़िया परू मीर खान डेली मुंडे दिस वो कढई से तो बाहर कढई होटल में बाहर असा पढ़ो समझी कई उसता इज्जत ही समझे छा तो पाण के कढई से बाहर पर हल मुंडे दिस डेली तू ही वञ कंगार सुबह का वठी अलाए केड़ी उणतन दे छड़ी थई अलाए केड़ी गुजारत गाटे चाड़ी थई जो सजोड़ी सुकून ही न आयो। बोदार बाबा गुस्ताखी माफ तो पो को अर्ज कया हाने गाल भी कंदे या अना वधिक मुजो ब्लड प्रेशर वधाइंदे। बोतार बाबा जने न पोख पची रात सिंधिया तो झार तो न मथा लामारा खाइंदिया न बाबा उन का आगे जे रात थल फसल मा को पियो पखी चूं बहनी ची चुगे तो बाबा जा तो न फसले वार कबिया जा अन्न सांबे खनी ची घर में रखबो निभागा सीधी गाल कर अन्न पखी चुगे छावड़ दो बगी बाबा वो ता जे थियण वारी मुजो मतलब आ त नडी जी जा थियण वारी बाबा छा थियो आ नके बाबा ल जने जल्दी शादी न कयो तो घणो कुछ थी विंदो बाबा छा बाबा मीरा भाचर गिजन जान घर मथा लामारा दिंदो तो वते बस कमदार बस होश में ताही न छापे बकी बाबा ले आ हकीकत तो चवाव मु नाची दई सलाह जे वठो न तो जब्बार के घुराए जल्दी शादी तारीख वठो इन अचे जे बंद पिंजरारो पखी केडा बे पर दिल लड़ाए वे ऐ सिर गो बूतो बस वन कमदार जब्बार वाला सा तारीख तय करे अच जेतरो जल्द थी सके आई उनन के जय शय जी जरूरत होजे न अगे पेश कजाइन आई हां मोहलत एक हफ्ते का वधी के न दी जाइन वन ठीक है बाबा सही ये ठीक हुकुम करा तेरे मरहूम जलाल चांडे जो को कलाम त बुधराए अख छिभ दे विच नैन लड़ा के अख छिभ दे विच नैन लड़ा के धारा कर दिल चा गया दीदा वाला मार दुनालिया फाड़ जिगर फथ खा गया दीदा वाला मार दुनालिया फाड़ जिगर फथ खा गया अख छिभ दे विच नैन लड़ा अख छिभ दे विच नैन लड़ा के धारा कर दिल चा गया दीदा वाला मार दुनालिया फाड़ जिगर फथ खा गया दीदा वाला मार दुनालिया फाड़ जिगर फथ खा गया
अचरे 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 लगी तो था इसको वडो थियो थी दिल लगी वई थी। हां हाँ यार जुमा इश्क असली अंदर गाहे छॾियो महबूब जे नज़रनि जा तीर असल दिल में चुंबी पिया चुंबी। अचरे मां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा असल अहिड़ो इश्क लॻो थी जो सफ़ा नमूनो थी वियो। हां जुमा ॿुधो कोन थई इश्क कारो नांग ख़बर छातन अक्षरी को चाय तो पियाल। हाज़िर हाज़िर छोकरा ये चाय दे बाबा। नाजुक नाजुक लाल गुलाबी चपड़े दूं है तोल के मार मोहब्बत वाला मिलकर मार मोहब्बत वाला मिलकर जीव जादू ला गया नीता वाला मार दुलाया मार जिगर पत खा गया अख चिंब दे विच नैन लड़ा के धारा कर दिल जा गया नीता वाला मार दुलाया मार जिगर पत खा गया नीता वाला मार दुलाया मार जिगर पत खा गया। दीदी अचर खान यो भला अजू उथी छो वियो। हां जुमा लगे तो कलाम कोन वणे। कमदार रईस जे रिश्ते खां न काल इनकार हुयो न अॼु इनकार आहे पर एतिरो जल्दी जबर छा कयो रेस जी मर्ज़ी आ त शादी करे ऐं उम्रे ते हलियो वञा। रेस उम्र करे पोइ थी छो न तो शादी करे। बाबल रेस जी मर्ज़ी आ त शादी करे ॿिन्ही घर वारनि खे उम्रे ते वठी वञा। सुठी ॻाल्हि आहे सवाब जो कमु आहे। बाबा कीअं पोइ ईंदड़ साल रईस उम्रे ते छो नथो वञे। बाबा जबार आऊं कीअं रेस खे सम्झायां आऊं केरु थींदो आहियां। हां रेस जी मर्ज़ी आहे उनखे तारबो न बा। असल ॻाल्हि इहा आहे त छोकिरी जी शादी खां पोइ घर सफ़ा ख़ाली थी वेंदो मानी टिकी करण वारो ई कोई कोन्हे। त पोइ जबार जी शादी छो न था करायो। असां बि इहो ई था चाहियूं त अॻ में जबार जी शादी करायूं पोइ भली रेस शादी करे वञे घटि में घटि घर त ख़ाली न थींदो। बाबा जमाल पुन ठहर छाजी आहे जे पैसनि जी ज़रूरत अथव त खणी ॻाल्हि कयो। ॻाल्हि पैसनि जी न आहे कमदार अल्लाह जो ॾिनल गंज आहे पर चाचा परियल एतिरी जल्दी मोकल कोन ॾींदो। जबार जे इहा ॻाल्हि आहे त रेस सां ॻाल्हायां थो। हा पर उहा खे राज़ी करणु रेस जो कमु आहे। बाक़ी का ॿी ॻाल्हि हुजे त ॿुधायो। चाचा परियल खे रईस राज़ी करे थो त असांखे को एतिराज़ कोन्हे। कमदार हिकु ॾींहुं जबार जी शादी थिए ॿिए ॾींहुं भली रेस ॼञ वठीजे। ठीकु आहे पोइ जमाल हाणे वधीक रेस ॼाणे त परू ॼाणे। ठीकु आहे न। ईअं न थिए जो रईस चाचे परियल खे नाराज़ करे विझे। ॿार असीं ॿार थोरे आहियूं तव्हां बेफ़िक्र रहो। अबा ख़ैर त आहे। अदा ॾींहुं राति कावड़ियो थो वधी। कमदार छा हाल आहे ख़ुशि त आहे बाबा। खैर खैर तूं त ख़ुशि आहीं न। चङो भला पोइ आऊं हलां थो मोकिलाणी कान्हे बसि सम्झो त कमु ईअं थी वेंदो। अल्लाह भाई चऊं चाचा जवार ख़ुशि मजल बाबो सभु ख़ैर हलो माशाल्लाह माशाल्लाह। बाबा ये कमदार छो आयो। पुट आयो रेस जी शादी लाइ तारीख़ वठण। कोई बाबा देर छा जी अधी जी शादी कराए जान छॾायो किथे ईअं न थिए जो। बस बस हाणे घणो ताप न। मीर तूं दुश्मनी में पाण खे एतिरो तो उलझाए छॾियो आहे छो कॾहिं मूं ॾे लोणो हणी बि न ॾिठो अथई त का हिन घर में आहे जेका तुंहिंजे सहारे जीए पई। चरी अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी कर तोॾे न ॾिसंदुसि ॿियो कंहिं ॾे ॾिसंदुसि। सॼे ॾींहं जी भॼ टुक खां पोइ तो ते हिकु नज़र थी पए न समूरो थकु लही थो वञे। इहो पुलाव न पचाए मूंखे ख़बर आहे त तूं मूंखे केतिरो चाहींदो आहीं। मुंहिंजी चाह ते शक न कर जेकॾहिं तोखे न चाहियां हा न चरी घणा ॾींहं अॻु ॿी शादी न करे छॾिया। जेकर ॿी शादी कंदे त बि मूंखे कोई एतिराज़ कोन हूंदो। मूंखे ख़ाली मुंहिंजे हिसे जो कुर्ब ॾिजाए
ऐं हुनखे हुन जैसे जो इन्हीअ करे त ॿी शादी कोन थो कयां, मता कुर्ब वंडिजी वञे। समूरो कुर्ब तोखे थो ॾियां, तॾहिं बि वेठी मयारियूं थींदी। जेकॾहिं कुर्ब वंडिजी वियो न त अञा बि वधीक मयारियूं मिलंदियूं। सियाणो आहीं। छो? अॼु ख़बर पई अथई छा? ना, ख़बर त पहिरीं हुई, पर थोरो शक हुयो। छो जो चवंदा आहिनि त बहादुर माण्हू थोरा चरिया हूंदा आहिनि ऐं दिमाग़ खां सफ़ा ख़ाली। चरी मूंखे दिलि बि आहे त दिमाग़ बि आहे, पर तो अॻियां कहिड़ी सियाणप हलंदी। कॾहिं तूं मुंहिंजी सहेली खे घर आणी? 2 ॾींहंनि में अची वेंदी तुंहिंजी सहेली। कमदार खे मोकिलियो अथऊं, तारीख़ तय करे ईंदो। उन जे अचण खां पोइ तुंहिंजो प्यार त घटि न थी वेंदो न? थी बि सघे थो, पर उन जो ज़िम्मेवार मां न आहियां। तो पाण ज़ोर भरियो हो ॿी शादी जे लाइ। इरादो तुंहिंजो बि हुयो, पर चई न सघे। इन करे मूं तुंहिंजे इरादे खे खोलियो। तव्हांजे राज़पे खां सवाइ त मूं कदम न आहे खयो। तव्हां ॿी शादी करे उनखे घर में आणियो, समूरो कुर्ब उनखे ॾियो। मूंखे इतराज़ न आहे, बसि मुंहिंजो इतराज़ इहो आहे त दुश्मन खां पासो कर। किथे ईअं न थिए त। बस मलूका बस, अञा उहो पुट माउ ॼणियो ई न आहे जेको मिठल खान जे साम्हूं अचे। मिठल खान उहे पुट ॼणिजी चुका आहिनि। 2 चकर त तुंहिंजी चोरी थी चुकी आहे। उन खां पोइ बि उन्हनि जो अंजाम ॾिठो अथई। कुझु ॾींहं लाइ जेल वञनि था, वरी ॿाहिरि। जेके माण्हू ज़िंदगीअ मां बेज़ार हूंदा आहिनि न, ॿिए खे मारण वक़्तु कुझु न सोचींदा आहिनि। इहो न आहिनि सोचींदा त अॻियो माण्हू केरु आहे। हाणे बस कर, वधीक टेंशन न ॾे। रात काफ़ी थी चुकी आहे, आराम कर। इहो छोरो खानू जो आहे? हाँ दा, इहो ई खानू जो छोरो थी। अजो, इन छोरे जी बकरी गुम करणी आहे। दा इन बकरीअ में छा थींदो? बेवकूफ, खानू जेल में आहे। बकरी चोरी थी वई ऐं वापस न थी त मीर ऐं खानू वारनि में ॾार पइजी वेंदो। दा कीअं ॾिठो जो बकरी कीअं गुम कयऊं? ॻाल्हि ॿुधो, बकरी गुम करण सवली आहे। पुट बबलू, तू कंहिंजो पुट आहीं? खानूअ जो। पुट ई सभु बकरियूं तव्हांजो आहिनि? जी चाचा। पुट जे बुख लगी अथी त ॿुधाए त तोखे मानी आणे ॾियो। न बुख न, पर उन्हें लगी आहे। पोइ नलके तो पानी छो न तो पी अचे? बकरियूं के झले तो वञा न। बकरियुनि वटि मां बीहां थो, तू भली वञी पानी पी अच। ठीकु आहे बाबा? ठीक है चाचा, मैं पानी पी जल्दी अचां तो।
पुत्र भुख लगी हो जाई न बुधाए जाए असां त ज़मीन ते वेठा आहियूं। ठीक है चाचा। ठीक है न। इन करे त चवाई तो रे सॼी हिन मथों ॾींहं पवंदा था वञनि खानूअ जो कोबिलो कर हुन वीचारे जो घर ख़ाली थई खानूअ जो जेको पुटु आहे न पंहिंजे पीउ खे ॾींहुं राति यादि करे वेठो थो रोए कॾहिं वञी मां हथ त ॾेई थो अचां त कॾहिं अदा वारा वञी हथ त ॾेई था अचनि। वैसे ॿी ॻाल्हि त खानू जी जेके ॿकरियूं आहिनि न बुख ते पाह थी वयूं। मीर खान तूं छा थो सम्झी मां कोशिश न पियो करियां। कोशिश हूंदे बि ज़मानत मंज़ूर नथी थिए आख़िर छो? मीर खान खानू ते सूबेदार लाॻीता 3 केस आया आहिनि जेकॾहिं हिकिड़ो केस हुजे था त मां ज़मानत कराए वठां। छो भला जज 3 केसनि में ज़मानत मंज़ूर नथो करे छा? वकील सां ॻाल्हायो हुउमि हिकु केस घणो करे हिन हाज़िरी ते ख़तम थी वेंदो जंहिंखे असांजो वकील कूड़ो ॼाणाए वठंदो पोइ कुझु आसरो आहे। वैसे पार त थई मां तुंहिंजे करे निकिरी आयुसि त वञी तो मीर खान सां अकेलाई में कचहरियूं कयां। कचहरी ॿिए दफ़े थींदी मां खानूअ जे छोकिरे सां मिली थो अचां। ठीकु आहे मिली अचु पर मोटी ज़रूर अचिजांइ। पक नथो ॾियां ॻोठ बि वञिणो आहे जेकॾहिं टाइम बची वियो न पोइ अचण जी मां कोशिश कंदुसि। ख़ालिद पुट काॾे निकिरी पियो आहीं? मां जी बकरी गुम थी वई आहे। छा बकरियूं केॾी महिल संभाली? हाणे घर का अची संभालियमि त हिकु बकरी कोन हुई। घीटीअ मों काया वई के ॿिए घर न लड़ी वई हुजे बकरी वञी घरनि में जांच करे अच तेसि ताईं मां दुकान ते हली बीहां थो। ठीक है मामा मैं जल्दी जांच करे अचां तो। कमदार घरनि में जांच त कराए ॾे बकरी काथे आ? बकरी हिते ई हूंदी मीर खान केर काहींदो बकरी बकरीअ मां भला छा थींदो? ओ कमदार ॻाल्हि बकरी जी नाहे ॻाल्हि आहे इज़त जी। घबराए न मीर खान बकरी वापसी में कंहिं घर में लड़ी वई हूंदी भला असांजे ॻोठ में खानू जी बकरी केर लिकाईंदो वरी बि चई थो त मां जांच कराए थो। मामा बकरी गोठ में काने। मीर खान बकरी दवा के गोठ में काने।